पेरूमल वेझो 81 मेले जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मोहम्मद साले लगारी में बुनियादी सहूलियतुनि जी खोट जूं ख़बरूं अवामी आवाज़ टीवी ते हलण खां पोइ पीपीजी सेनेटर कुरतुलैन मरी नोटिस वरितो ऐं स्कूल जा 4 नवां कमरा मंज़ूर कराया ऐं पुराणनि 3 कमरनि जी रिपेयरिंग जो कमु पिणु जारी करायो। स्कूल जो कमु थियण ते इलाइक़े वासियुनि पारां ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे ऐं अवामी आवाज़ टीवी जा थोरा मञिया विया आहिनि। असीं शुक्रगुज़ार आहियूं अवामी आवाज़ वेब टीवी जा जेको हमेशह असांजे इलाइक़े पेरूमल अंदरि जेको आहे सो काफ़ी मसइलनि खे जंहिं उजागर कयो आहे उन जे हवाले सां जेके नोटिस बि थिया आहिनि ऐं उन खां बाद में असां ॿुधायूं था असांजे स्कूल में जेको आहे सो त 3 कमरा 3 कमरनि जे हवाले सां 600 खां वधीक ॿार जेके तालीम कराईंदा उनखे तमामु हिकिड़ियूं तकलीफ़ूं दरपेश हुयूं जंहिंजूं ख़बरूं जेके अवामी आवाज़ टीवी ते हलण खां पोइ ऐं अख़बार में ख़बरूं लॻण खां पोइ जेको आहे सो सेनेटर पीपी सेनेटर एन कुरतल एनी मरी जेको आहे सो नोटिस वरितो। नोटिस वठण बाद जेको 4 नवां कमरा असांखे हिते मंज़ूर कराए ॾिना आहिनि ऐं जेके पोयां पुराणा 3 कमरा उनजी रिपेयरिंग जो कमु जेको आहे सो जारी आहे। असां इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं एनी मरी जा अवामी आवाज़ चैनल जा जंहिं जेको आहे सो असांखे साथ ॾिनो आहे जंहिं असांजे मज़लूमनि जे हिकिड़े नंढड़े आवाज़ खे जेको आहे सो सगारो आवाज़ बणाए आला ऐवाननि ताईं पहुचायो। ऐं दरअसल असां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि कंदासीं हीअ जेके स्कूल जे मथां जेके तारूं वञी गुज़री रहियूं आहिनि ऐं छित जे मथां ऐं कंपाउंड वाल जे अंदरि जेको आहे सो हीअ तारूं आहिनि उन खां तमामु हिकिड़ो असांखे तकलीफ़ घणी पहुचे थी तारुनि जे हवाले सां। केतिरा ई भेरा असां जेको आहे सो वापदा जो सिंधुड़ी खे असां जेको आहे शिकायतूं बि कयूं आहिनि उन शिकायतुनि जे बावजूदि बि असां दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि पर हिन कंहिं बि क़िस्म जो अञा हिन ॻाल्हि ते गौर नाहे कयो। असां इहो वरी बि हुनखे अपील कंदासीं एसडीओ खे ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे असीं अदी सादिया अता मरी खे बि इहा रिक्वेस्ट कंदासीं दरख़्वास्त कंदासीं त तव्हां अचो तव्हां विज़िट कयो ऐं हिन स्कूल खे ॾिसो। स्कूल जे हवाले सां जेको आहे सो हीअ तारूं जेके मथां गुज़री रहियूं आहिनि उनजो नोटिस वठी ऐं तारूं असांखे जेको स्कूल जे मथां हटाए ॾिनियूं वञनि त असीं शुक्रगुज़ार रहंदासीं। चैनल अवामी आवाज़ जी कोशिशनि सां ही 2-3 साल असां कोशिशूं वरितियूं हुयूं त सख़्तु ज़रूरत हुई इन कमरनि जी। 4 नवां कमरा मंज़ूर थिया आहिनि ऐं 3 कमरनि जो कमु रिपेयर हली रहियो आहे ऐं सख़्तु ज़रूरत हुई ॾाढी तंगी हुई असांखे पढ़ण जी ॿारनि में वेहण जे हिसाब सां। शुक्र आहे कमु सही हले पियो। इलाही अवामी आवाज़ टीवी वारनि सख़्तु कोशिशि कई आहे। इलाही भेरा रिपोर्ट ॾांहुं वॾे ऐवाननि ताईं आला ऐवाननि ताईं पहुचायूं। उन खां पोइ कुरतल एनी मरी साहिबा नोटिस वरितो ऐं 4 कमरा नवां मंज़ूर कराए ॾिनाई ऐं 3 कमरा जेके पुराणा हुआ उन्हनि जी बि मरमती कमु जारी आहे जेको तव्हांजे अखियुनि जे आॾो आहे। हींअर छित भित लॻण ते आहे इनशाला कमु तेज़ी सां हली रहियो आहे। असां शुक्रगुज़ार आहियूं निहायत अवामी आवाज़ टीवी जा ऐं असांजे सेनेटर पीपी सेनेटर कुरतल एनी मरी साहिबा जा जिन इन स्कूल जे इलाइक़े अवामी परेशानियूं दूरि करे अवाम जे मुस्तक़बिल ॿारनि जो जेको उन जे लाइ कोशिशूं वठी एॾो वॾो पैकेज ॾिनो आहे जेको कमु हींअर हलंदड़ आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणो त उन्हनि खे उमेद आहे त अवामी आवाज़ अॻिते बि उन्हनि जे मसइलनि जी अहिड़ी रीति नुमाइंदगी कंदी रहंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk